अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर आहे 25 पार्ट 1 जंहिंमें असां डिस्कस कंदासीं ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच। दोस्तों इन खां अॻु में ही मोटिवेशन जा 3 अप्रोचेस आहिनि जंहिंमें अॻु में वीडियो लेक्चर नंबर 23 पार्ट 1 में मां प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच के मुफ़स्सिल तरीक़े सां नज़री तौर यानी थ्योरिटिकली नज़र तरीक़े सां डिस्कस कयो आहे। वरी उन जे पार्ट 2 में जेको आहे उहो प्रैक्टिकली मां डिस्कस कयो आहे ऐं उन खां पोइ 24 वीडियो लेक्चर नंबर 24 जे पार्ट 1 में मूं 2 स्टेज अप्रोच के डिस्कस कयो आहे उन जे नज़रियाती हवाले खां और प्रैक्टिकली अमली हवाले खां वरी वीडियो लेक्चर नंबर 24 पार्ट 2 में। हाणे हिन में वीडियो लेक्चर नंबर 25 पार्ट 1 में ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। कॉन्सेप्चुअली थ्योरिटिकली असां हिनखे सम्झंदासीं त अचो त जेको उन अप्रोच खे सम्झूं त इहो जेको आहे इहा छा हूंदी आहे ऐं कहिड़ी सूरत हाल में असां हिनखे लॻाए सघूं था ऐं इन जूं अपसाइड ऐं डाउन साइड कहिड़ियूं आहिनि। इन खां अॻु में मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सूमरो आहे। मां शब्दीन सां तालुक़ रखां थो। हिते अवां मुंहिंजो स्मार्ट पीएलएस जो सर्टिफिकेट ॾिसी रहिया आहियो जंहिंमें मूं नओं मॉडल मां कंप्लीट कया हैम्बर्ग यूनिवर्सिटी हैम्बर्ग जर्मनी मां ऐं नतीजे मूंखे ही जेको सर्टिफिकेट मिलियो। बहरहाल ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच का टी असांजी आहे। इनखे थोरो सम्झण जी कोशिशि कयूं त मुंहिंजे तौर ते इहा हिकिड़ो एक्सटेंशन आहे प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच जो। ठीकु आहे। जेको आहे इन जो बुनियादु जेको प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच आहे ही उन जो वाधारो आहे। यानी इन जो मक़सदु जेके इशूज़ थोरा जेके सामने अचनि पिया प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच में हिन में इहो कोशिशि कई वई इनखे सॉल्व कजे। मिसाल हिकिड़ो वॾे में वॾो इशू उहो अचे पियो उते असांजो त मल्टीकोलिनिटी जो। हिन में कोशिशि कई पई त उन मल्टीकोलिनिटी इशू खे हल कजे, ख़तमु जेको हल कजे। इन हवाले खां लिटिल बॉबिट एंड वीडामिन जेको चए थो त भई डेवलप अप्रोच टू एड्रेस 2 issues that are result of standardization of the variable as product indicator। हाणे प्रोडक्ट इंडिकेटर में असां छा कंदा आहियूं उन शइ खे स्टैंडर्डाइज़ कंदा आहियूं। उन जे में छा कंदा उन में कुझु इशूज़ ईंदा आहिनि। हाणे उहे कहिड़ा इशूज़ आहिनि उहे असांजा 2 इशूज़ आहिनि। हिकिड़ो तव्हां हिते इशू ॾेई इशू नंबर 1 ऐं हिते आहे इशू नंबर 2। इनखे थोरो सम्झी वठूं त कहिड़ा इशूज़ आहिनि। हिन में जेको 1 आहे while indicator standardization means centering reduces the level of the collinearity in the model। हाणे हिन में छा स्टैंडर्डाइज इन तव्हां कंदो शयूं त उन जो नतीजे में मल्टीकोलिनिटी का लेवल आहे उहो घटिजी वेंदी। या मीन सेंटरिंग जो मक़सदु इहो आहे जेके मीन आहे तव्हांजो जेको डेटा जो उन जे वेझो जेतिरा बि वैल्यूज़ हूंदा ओतिरी जेका मल्टीकोलिनिटी यानी कोलिनिटी उहा असांजी उन वेरिएबल जे अंदरि घटि थींदी वेंदी। ठीकु आहे, ओतिरी घटि थींदी वेंदी। अच्छा, उन खां पोइ आहे त it does not fully eliminate। हाणे मल्टीकोलिनिटी हमेशह हूंदी आहे। तव्हां उनखे कंहिं बि तरीक़े सां मुकमल तौर ते कंप्लीटली तव्हां उनखे ख़तमु करे ई कोन था सघो हमेशह, पर उनजी लेवल खे तव्हां घटाए सघो था। ठीकु आहे। ही त उन खां पोइ वरी अॻिते चए थो त a degree of the certain degree of the correlation between the interaction term and original variable remain। यानी कंहिं हद ताईं जेको आहे उहो correlation इंटरेक्शन टर्म में ऐं ओरिजिनल वेरिएबल। ओरिजिनल वेरिएबल जो मक़सदु छा आहे तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं तव्हांजो जेको आहे मॉडरेटर। जॾहिं इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं मॉडरेटर खे पाण में मिलाईंदा आहियूं त असांजो इंटरेक्शन टर्म पैदा थींदो आहे। त हाणे उन ॿिन्ही जे विच में हमेशह कोरिलेशन लाज़मी हूंदो। कोरिलेशन थोरो घणो ज़रूरी हुजे बि सही। ठीकु आहे। इन त एप्पल ऐं ऑरेंज पाण खे बीठा कंपेयर कंदा वठूं त इहो बि अमल बहितर न आहे। So, despite the standardization of mean centering collinearity path in the path model may still be substantial। यानी एतिरो करण खां पोइ बि थी सघे थो त इहो मुमकिन आहे त जेका कोलिनिटी आहे उहा तव्हांजे पाथ एनालिसिस में यानी मॉडरेटर यानी तव्हांजो जेको असांजो मॉडरेटर जो ऐं तव्हांजो इंडिपेंडेंट वेरिएबल जो जेको गॾियल इम्पैक्ट आहे जेको उनखे असां उन जे विच में ऐं तव्हांजे जेको आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जे विच में कुझु न कुझु जेको आहे कोलिनिटी थी सघे थी। यील्डिंग इन्फ्लेट। हाणे इन जो नतीजो छा आहे त इहो इन्फ्लेटेड
जो का तव्हांजा स्टैंडर्ड एरर पैदा स्टैंडर्ड एरर जो उनके इन्फ्लेट वधीक करे सघनि जीअं न असां फूकड़े में हवा भरे छॾींदा आहियूं अननेसेसरी जीअं उनखे पिन कंदा आहियूं त उहो फूकड़ो फाटी वेंदो आहे ऐं उहो पंहिंजी असुल हालत में अची वेंदो आहे जेतिरो उनजी साइज़ हूंदी आहे ओतिरे में अची वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां स्टैंडर्ड एरर बि इन्फ्लेट थी वेंदा आहिनि ठीक है ॿियो आहे असांजो हुनजो बाइस अप्रोच बाइस पाथ कोएफिशिएंट एस्टिमेट इहे ॿ जेके कोएफिशिएंट एस्टिमेट जेके आहिनि उहे असांजा बाइस्ड हूंदा आहिनि ठीक है इहे ॿ उनजा नतीजा आहिनि ऐं हाणे आहे त टू एलिमिनेट दिस टाइप दिस रिमेनिंग कोरिलेशन जेको रिमेनिंग कोरिलेशन आहे उनखे एलिमिनेट कीअं कजे ठीक है द रेसिडुअल सेंटरिंग using orthogonal approach can be used to represent the interaction fact तो यानी इन सूरत हाल में असां ऑर्थोगोनलाइजिंग अप्रोच के सां इस्तेमाल करे सघूं था सेकंड चाहे वो यू आहे त when the variables are standardized one cannot really compare the direct effect between the IB and DV with no interaction term is included यानी जॾहिं स्टैंडर्डाइज़ थी वेंदा आहिनि वेरिएबल त पोइ हिकिड़े माण्हू कंहिं जे लाइ बि इहो आसान न हूंदो आहे इज़ीली उहो कंपेयर नथो करे सघे डायरेक्ट इफेक्ट जेको उहो इंडिपेंडेंट वेरिएबल में जॾहिं असांजो इंटरएक्शन टर्म उनमें न हूंदो आहे जेके असां मेन इफेक्ट या डायरेक्ट इफेक्ट चवंदा आहियूं या उन सूरत हाल में बि जॾहिं असां वटि जेको असां इंटरएक्शन इंक्लूड कयूं था त उन सूरत हाल में बि असां उन ॿिन्ही जा जेके वेरिएबल स्टैंडर्डाइज़ आहे उन में असां फ़र्क़ु करणु ॾुखियो थी वेंदो आहे उनसे कंपेयर करणु ॾुखियो थी वेंदो आहे ठीकु आहे अञा हिन में थोरो असां हेठि अचूं त आहे त ऑर्थोगोनलाइजिंग अप्रोच जेका आहे is built on the such product indicator approach जो एक्सटेंशन आहे जीअं तव्हां सम्झो था अॻु में उहा ॻाल्हि कई आहे requires creating all product indicators of the interaction त हाणे लाज़मी आहे त असां उन जेकी प्रोडक्ट इंडिकेटर जो उन जो पाण में इंटरएक्शन टर्म क्रिएट कयूं हाणे उन में आहे त प्रोडक्ट looking at the 13.6 this would mean creating the four product तव्हांजा आहिनि जो जंहिंमें x1 m1 x1 m2 इहे असांजा जेके चार असांजा उन में जेके असांजा पाथ असांजा उहे निकितल आहिनि थोरो हिते 13.6 ते असां थोरो वञी ॾिसूं त छा थो थिए हुन में हिते असां 13.6 टेबल ते अची विया आहियूं जंहिंमें तव्हां ॾिसो था त असां वटि जेको आहे x1 असांजो एक्सोजीन इंडिपेंडेंट वेरिएबल ही असांजी मॉडरेटर आहे इन ॿिन्ही खे मिलाए करे प्रोडक्ट इन जा प्रोडक्ट आहिनि यानी ही जेके चार पाथ तव्हां ॾिठा उहे पाथ असांखे हितां मिलिया आहिनि हाणे वरी असां उन पेज ते वञूं था इहो पेज नंबर आहे 48 ठीकु आहे वरी असां उन पेज ते अची वियासीं हाणे हिन में आहे त फॉर एग्जांपल द फिगर 13.10 we would need to establish and estimate the following regression model ही उन मां असांखे regression model मिलियो आहे हिते तव्हां उहा जेको आहे 13.10 उहा हलो भला उन ते हली था ॾिसूं 13.10 ते ॾिसी था वठूं त छा मसइलो आहे हिते असां 13.10 ते बि अची वियासीं जंहिंमें स्टेज 1 में असांजो ही इंडिपेंडेंट वेरिएबल x1 x2 ऐं मॉडरेटर असांजो m1 ऐं m2 आहे ठीकु आहे हाणे वरी असां पंहिंजे उन पेज ते रहूं था ठीकु आहे हाणे असां उते अची वियासीं we would need to establish त हाणे इहे तव्हां चार ॾिसा था हिते वरी बि मां में रखी छॾियो आहे तव्हां इन जेके पाथ पाण में ॾिसंदव त इन जा पाथ जा जेकी असां वटि यानी x1 m1 x2 m1 इहे पाण में रखंदासीं असांखे चार रिग्रेशन मॉडल असांखे मिलंदा जेके तव्हांजे साम्हूं आहिनि ही चार असांजा रिग्रेशन मॉडल आहिनि हीअ रिग्रेशन नंबर 1 2 3 and 4 जंहिंजो असांजो आहे हाणे हिन में वधीक अॻिते वधो इन ईच रिग्रेशन मॉडल हाणे त जेके टेबल तव्हां वटि रिग्रेशन मॉडल उन मां असांखे आया आहिनि अ प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच रिप्रेजेंट द डिपेंडेंट वेरिएबल while all indicators of the construct x1 and x2 and m1 and m2 are act as an independent variable ठीक है हाने में x आहे वो असांजा डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं एम आहे उहो मॉडरेटर असां जो कॉम्बिनेशन जेको आहे प्रोडक्ट जेको आहे असां ठाहे करे या इंटरेक्शन ठाहे करे असां हिते रखियो आहे ऐं तंहिंखां पोइ आहे while looking at the outcome थोरो हिकिड़ो मिनट मां सेट करे वठां त जीअं आसान थी वेंदो while looking at the outcome researchers should be interested in residual error term not in the significant regression coefficient beta यानी असां इन जी बीटा हाणे बीटा असांजो कहिड़ो ही असांजी हिन जो बीटा आहे असांजे बीटा में असां कोन वेंदासीं पर असां वेंदासीं जेकी एरर टर्म इन में
यानी ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच में असां छा कंदा आहियूं एरर ट्रम सां कम खे जी शुरुआत कंदा आहियूं The Arduino approach uses a standardized residual E as indicator for the interaction term shown in the 13.41 इन में जीअं छो थो थिए अचो त उन टेबल ते बि हलूं ही तव्हांजो 13.41 आहे तव्हां हिते ॾिसो त ही असांजो जेको इंटरेक्शन आहे यानी एरर ट्रम आहे 11 12 13 14 11 12 13 14 इहो कॉम्बिनेशन आहे ॿिन्ही जो ठीक है ये असां के मिली व हां इन ते असां जो पांजो वेही करे जो इन ते कम थी इन अप्रोच में the various amino orthogonalized interaction term contain the unique variants that fully represent the interaction effect independent of the first order effect variance ठीक है as well as the general error or vulnerability हां हिन में असां जो variance जो orthogonalization approach interaction हूंदो आहे असां जो जेको डिपेंड कंदो आहे तव्हांजी यूनिक वेरिएंस तव्हांजो एरर टर्म थी वियो जेके बिल्कुलु यूनिक हूंदा आहिनि इन में तमामु घटि क़िस्म जो कोरिलेशन हूंदो आहे so that why it ensures that all indicators of the interaction term do not share any variance with the exogenous as well as a moderator so इन करे असां इंटरेक्शन जेको टर्म हूंदो आहे उहो असांजो इंडिपेंडेंट ऐं मॉडरेटर जो के मिलाए करे इंटरेक्शन ठाहींदा आहियूं इन जे करे यूनिकनेस हुजण जे करे एरर टर्म हुन जे करे इन में जेको अंदर वेरिएंस आहे उहो तमामु घटि या न हूंदो आहे ॿियनि लफ़्ज़नि में असां इंटरेक्शन टर्म इज़ ऑर्थोगोनल टू द अदर टू कंस्ट्रक्ट्स precluding the inequality issue among the construct इन हवाले खां इन में कंहिं क़िस्म जो कोलिटी इशू जेको आहे उहो न हूंदो आहे अच्छा another vital consequence of orthogonality is that the path coefficient estimate in the model without interaction term are identical to those with the interaction term हाणे इन जो path coefficient आहे उहो बज़ाहिर साॻा ई हूंदा आहिनि जंहिं सूरत हाल में तव्हां इंटरेक्शन टर्म इंक्लूड कयो था या नथा कि ॿिनि सूरत हाल में जेके पाथ कोएफिशिएंट उहो साॻा ई निकिरंदा छो असां कमु जेको उहो एरर टर्म ते कयूं था इन जे करे ठीक है उन खां पोइ ख़ासि तौर ते this approach avoids the changes in the standardized beta coefficient results when IV running interaction so ख़ासि तौर ते में ये अप्रोच जेका अवॉइड कंदी आहे का तब्दीली जेका ईंदी आहे तव्हांजी स्टैंडर्डाइज़ बीटा कोएफिशिएंट में जॾहिं तव्हां असां IV run kadam is a when running result of the IV when running the interaction. The interaction on the IV जो results आने के avoid कर दिया. Therefore, this approach described as a little correlated error structure that is required, that is provided as unbiased estimate, which directly increase the interpretability of the overall result of the moderation. तो जैसे कि सामवाद अनिदिका बाइस जेके असांखे उहो असांखे अनबाइस मिलंदा आहिनि उहो एक्चुअली असांखे हूंदा आहिनि जेके तव्हांजा एस्टिमेट्स उहे अनबाइस हूंदा आहिनि जंहिंजे करे असां जेका इंटरप्रिटेबिलिटी आहे जेका असां हुनखे इंटरप्रेट करे सघूं उहो तमामु घणी वधी वेंदी आहे मॉडरेटर जी सूरत हाल जी मौजूदगी में इन अदर वर्ड्स the characteristic of the Arduino approach will greatly facilitate the interpretation of the moderating effect when strength compared with the product integrity. The instrumental में जो moderator जो effect है असां interpret कर सकूं था यानी ही approach जेका असांजी interpretability जेका असांजी आहे उन मॉडल के moderator जी ख़ासि तौर ते उनखे ही वधाई वेंदी आहे अञा हेठि अचूं त इनमें ॿियूं कहिड़ी शयूं आहिनि ॾाढियूं जेका तो इन हवाले खां आहे माने खे मां मानी खाधी आहे मां कम थी कयां हा चांहि मूंखे ॾकी वञे थी बाक़ी ॿियो कुझु न However, because of its reliance on the product indicator approach, Arduino approach is only applicable when exogenous construct and the motor variable are made reflectively. Yo, इनकी जेका तो ये को extension आहे तव्हांजो product indicator approach इन करे या तॾहिं असां apply करे सघूं था जॾहिं तव्हांजो moderator ऐं सां गॾोगॾु जेको exogenous आहे उहे ॿई तव्हांजा reflective हुजनि लेकिन फॉर्मेटिव आहिनि त पोइ उन ते असां जेको ही approach उहा असां apply नथा करे सघूं तो इन ही हिकिड़ी लिमिटेशन आहे छो जो ही वरी बि ॻाल्हि कयूं त ही जेका अप्रोच आहे उहो डिपेंड करे थी तव्हांजे जेको प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच ते ठीकु आहे हाणे इन बारे खां बार बार हिकु शयूं अचनि रिफ्लेक्टिवली फॉर्मेटिवली इहे ॿ वीडियो मुंहिंजूं आहिनि जेके तव्हां मुंहिंजे चैनल ते पयूं आहिनि तव्हां ॾिसी वठंदो त बहितर रहंदो तव्हांजो कॉन्सेप्ट रिफ्लेक्टिवली एंड रिफ्लेक्टिव ऐं फॉर्मेटिव मॉडल जो क्लियर थी वेंदो ठीकु आहे अञा हेठि तकिड़ो जल्दी अचूं
त हाणे ऑर्थोगोनल अप्रोच वो कहिड़ी सूरत हाल में असां अप्लाई करे सघूं था, ठीकु आहे। ख़ास तौर ते when primary concern minimizing estimation biasness, यानी असांजो इहो मक़सदु आहे असां एस्टिमेशन बायसनेस खे घटि करणु चाहियूं था, त इहो ऑर्थोगोनल अप्रोच बहितर आहे, छो जो जेको प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच आहे उनमें इहे इशूज़ क्वालिटी मल्टी क्वालिटी हुजण जे करे जेकी एस्टिमेशन आहे उहो बायस थी वेंदी आहे। उहा बायस थी वेंदी आहे, उन बायसनेस जा चांसिस वधी वेंदा आहिनि, ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चऊं। The reason is that both in product indicator two-stage approach will provide interaction term which can be correlated to the both independent and moderator. The reason शायद त इन ॿिन्ही अप्रोच में यानी प्रोडक्ट इंडिकेटर अप्रोच टू स्टेज में असां जेको कोरिलेशन जेको हूंदो आहे उहो तव्हांजो ॿिन्ही यानी इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं मॉडरेट वेरिएबल में थोरो वधीक हूंदो, त उन जे करे ही जेका इन जो रीज़न इहो आहे त ही अप्रोच डेवलप कई वई एज अ कॉन्सिक्वेंस नतीजनि तौरु। The typical phenomena of multicollinearity may occur such as unexpected sign of the coefficient are increased standard error. तो हाणे इन नतीजो छा थींदो त उन मल्टीकोलिनिटी हूंदी ऐं मल्टीकोलिनिटी जे हुजण जे करे शायदि तव्हांजे डेटा में जेके तव्हांखे रिज़ल्ट्स मिलनि था अनएक्सपेक्टेड साइन कोएफिशिएंट्स मिलंदियूं तव्हांखे, जेको पॉज़िटिव हूंदो उहो नेगेटिव थींदो, जेको नेगेटिव उहो पॉज़िटिव थी वेंदो, या स्टैंडर्ड एरर जेके आहिनि उहे असांजा वधी वेंदा, इन्फ्लेट थी वेंदा। इहे ॿ हमेशह नतीजा निकिरंदा आहिनि तव्हांजी मल्टीकोलिनिटी। Although the multicollinearity cause the interaction term is not the problem, ठीक है, जेतोणीक इहो प्रॉब्लम हिन सॉफ्टवेयर जे लाइ न आहे, छो ही सॉफ्टवेयर जेको आहे उहो नॉन पैरामीट्रिक डेटा या नॉन पैरामीट्रिक डेटा खे सही तरह सां जेको हैंडल करे वेंदो आहे, पर मसलो आहे त इहो तव्हांजी इंटरप्रिटेशन खे हैम्पर करे सघे थो, उनखे घटाए या उनखे नुक़सान ॾेई सघे थो। इन जे करे negative consequence can be avoided by adopting the use of the residual centering or non-orthogonalizing approach। जंहिंजे करे बहितर आहे असां हिन अप्रोच खे असां अपनायूं, जंहिंखे असां या त residual centering चऊं या असां इनखे orthogonalizing approach, ॿिन्ही मां जेको बि तव्हां नालो ॾियो, ठीकु आहे। When the aim to maximize prediction of the endogenous constant, researchers should apply the orthogonalizing approach to yield high prediction accuracy। ठीक है, हाणे हैंसल एंड छिन चए थो त जेकॾहिं तव्हां प्रिडिक्शन मैक्सिमाइज करणु चाहियो था, मिसाल सां कंदा आहियूं न त भई सेल ऐं जेको आहे सो एडवर्टाइज़मेंट एक्सपेंस, जेतिरो एडवर्टाइज़मेंट एक्सपेंस वधंदो ओतिरी सेल तव्हांजी वधंदी, प्रिडिक्ट कंदा आहियूं असां उन ते, उन प्रिडिक्शन खे ई जेको आहे अप्रोच वधाए सघे थी। ठीक है, in addition this approach is useful अच्छा गाड़ी हाँ हिते आहे। In addition, this approach is useful for the researchers who are interested to quantify the interpreted strength of the moderating। यानी खास तौर ते ये मॉडरेशन जो इफेक्ट केतिरो आहे उनखे तव्हां चेक करणु चाहियो था त पोइ ही जेको अप्रोच आहे ही तमामु बहितर अप्रोच आहे। ठीकु आहे, पर इन जा कुझु डाउन साइड बि आहिनि। डाउन साइड इन जा उहे ॾाढा टिपिकल आहिनि जेके शायदि हिन अप्रोच खे इस्तेमालु करण जे लाइ खां असांखे रोके सघनि था। पहिरियों जेको डाउन साइड इहो आहे त जेको सैंपल साइज उहो 200 इन खां घटि हुजे त उन सूरत हाल में असां ही लगाए सघूं था, पर अॼुकल्ह दोस्तो दौड़ जेको आहे, या अच्छा थोरो ॿी बि ॻाल्हि कंदो हलां, या तव्हांजा जेके इंडिकेटर जा जेके कंस्ट्रक्ट जा जेके इंडिकेटर आहिनि उहे 4 इन खां घटि हुजनि त इन सूरत हाल में असां लॻाए सघूं था। हाणे इहे ॿ तमामु वॾा इशू आहिनि हिन टेक्निक जा। दोस्तो अॼुकल्ह जेको दौर आहे उहो मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस जो आहे, जंहिंमें तमामु घणी डेटा, तमामु घणा जेके असांजा इंडिकेटर अचनि, कंस्ट्रक्ट आहे, हर कंस्ट्रक्ट में खोड़ सारा इंडिकेटर अची था वञनि, मेडिएशन आहे, मॉडरेशन आहे, कंट्रोल वेरिएबल, हिकिड़ो ज़बरदस्त तमामु वॾो हिकु मॉडल ठहे थो। उन सूरत में प्रैक्टिकली मुंहिंजे ख़्याल में ही अप्रोच ऑर्थोगोनलाइज़ेशन मुमकिन न आहे, माना इन ॿ ही सबब जे करे। ठीकु आहे, ही तमामु वॾी हिकिड़ी हिन जी डाउन साइड आहे जेका हिनखे इस्तेमाल में खे रोके सघे थी। The biggest issue in this approach is it has significantly weak statistical power and you are compared to its two-stage approach। So इन जो ही रीज़न आहे। बहरहाल ही तव्हां डिपेंड करे तव्हां ऐं तव्हां सुपरवाइज़र तव्हां कहिड़ी अप्रोच ऐं तव्हांजो ऑब्जेक्टिव कहिड़ा आहिनि। नंढड़ा 2 मिनट वधीक तव्हांजा मां वठंदुमि जंहिंमें मां तव्हांखे ॾेखारींदुमि त कहिड़ी अप्रोच कहिड़ी सूरत हाल में असां अप्लाई कयूं। ॾाढो सुठो उहो कंपेरिजन आहे जेको मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो। असां हलूं था बिल्कुलु आख़िर में। ठीकु आहे, हिन जे हाणे थोरो मथे हलिजे। हा, ही जेको आहे न ही जेको असां फिगर ॾाढी ज़बरदस्त आहे त भई इंस्पेक्ट द मोड ऑफ द मेजरमेंट मॉडल
and for the moderator and exogenous हाणे असां exogenous ऐं moderator जो ॻाल्हि स्टोरी सॼी इन ते ई डिपेंड करे थी ठीक है ना त moderator exogenous ॻाल्हि इथों शुरू थी थी तव्हांजी जेको आहे हाणे इहे ॿई जेके आहिनि तव्हांजा फॉर्मेटिव आहिनि त पोइ डेफिनेटली टू स्टेज अप्रोच लॻंदी ॿिन्ही मां को हिकु फॉर्मेटिव आहे भले को रिफ्लेक्टिव हुजे पर लेकिन ॿिन्ही मां ॿई या ॿिन्ही मां हिकु को फॉर्मेटिव आहे त टू स्टेज अप्रोच इहे लॻंदी पर ऐं जेके तव्हां डिपेंडेंट वेरिएबल उहो खणी फॉर्मेटिव हुजे या रिफ्लेक्टिव इहो को मसइलो न आहे डिसीजन जेको असांजो उहो थींदो त मॉडरेटर या एक्सोजीनियस ॿिन्ही मां को हिकिड़ो या ॿई फॉर्मेटिव आहिनि टू स्टेज पर लेकिन एक्सोजीनियस मॉडरेटर कंसिडर रिफ्लेक्टिव आहिनि ॿई रिफ्लेक्ट जेकॾहिं ॿिन्ही मां हिकिड़ो रिफ्लेक्टिव हूंदो त वरी असां टू स्टेज अप्रोच ते वेंदासीं त ॿिन्ही मां ॿई जेके असांजा रिफ्लेक्टिव आहिनि त असां पोइ छा कंदासीं डिटरमिन द गोल ऑफ एनालिसिस तव्हांजो मक़सदु छा एनालाइज़ करण जो टू स्टेज अप्रोच में छा कंदा आहियूं रीवेट सिग्निफिकेंस ऑफ मॉडरेटिंग इफेक्ट मॉडरेटिंग इफेक्ट जेका सिग्निफिकेंस केतिरी आहे टू स्टेज अप्रोच में वेंदी आहे ऐं मिनिमाइज एस्टिमेट बायसनेस ऑफ मॉडरेटिंग इफेक्ट ऐं मॉडरेटिंग इफेक्ट जेको बायसनेस आहे उनखे घटि करण जे लाइ ऑर्थोगोनलाइजेशन अप्रोच बेहतर आहे पर इन सूरत में वरी तव्हां सोचिजो सैंपल साइज ऐं इंडिकेटर पर वेरिएबल इहे ॿ शयूं तव्हां ज़रूरु ज़हन में रखिजो ऐं लास्ट बट नॉट द लीस्ट इहो आहे असांजो मैक्सिमाइज प्रेडिक्शन ज़ाहिर आहे असां प्रेडिक्शन रेग्रेशन में घणी प्रेडिक्शन थींदी आहे इन प्रेडिक्शन खे तव्हां मैक्सिमाइज करणु चाहियो था त पोइ असां ॿ अप्रोच आहिनि ऑर्थोगोनलाइजिंग जेका हाणे कीसीं इन जो ड्रॉबैक वॾी ड्रॉबैक आहे स्मॉल सैंपल एंड फ्यू इंडिकेटर पर कंस्ट्रक्ट यानी लेस देन 4 indicators and less than 200 and जो को product indicators approach यो आहे त small sample size हुजे sample size and the number indicators ये medium to large यानी 4 इन खां मथे तव्हां जा इंडिकेटर हूंदा तव्हांजो त ही product indicator जे पेतिरो या 200 या इन खां मथे sample size आहे तॾहिं बि ही जेका उहा बहितर आहे दोस्तों इन खां आख़िर में अञा हिकिड़ी नंढी ॻाल्हि आहे ही टेबल आहे जेका प्रॉब्लम regarding the moderation assessment detrimental consequence and substantive conclusion proposed solution दी की नंढी टेबल आहे तव्हां फाइल टाइम में इनखे ज़रूरु पढ़ो टाइम वीडियो तमामु घणी न वधी न वञे इन करे मां इनखे अवॉइड थो कयां हिते पर तव्हां ज़रूरु इनखे पढ़ी वठो त बहितर आहे ठीकु आहे हिन जो पूरे जेको टेक्स्ट आहे इन जो मां लिंक रखी छॾियो आहे पंहिंजी वीडियो जे हेठां उतां खां डाउनलोड करे तव्हां हासिलु करे सघो था आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिठो ऐं उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं इंशाल्लाह जल्द वरी नई वीडियोस में तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसि ताईं इहा ई वरी बि त इनखे तव्हां पाण बि ॾिसो लाइक कयो पाण बि सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन चैनल जे बारे में ॿुधायो त जीअं हीअ मैसेज आहे तमामु सिंधी जेके असां तहक़ीक़दान आहिनि पूरी दुनिया में कमु कनि था उन ते पुॼे तव्हांजी तमामु वॾी महिरबानी